कोरोना खां बचाव लाइ सिंध में लॉकडाउन जे पहिरें ॾींहुं मुख़्तलिफ़ शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि रखिया विया। कराची जे ज़िले मलीर में बि लॉकडाउन सबबि गुलशन हदीद, पिपरी, काठोड़, मेमणगोठ, दसाणो छनो, गडाप, इब्राहिम हैदरी समेत ॿियनि इलाइक़नि में कारोबारी मर्कज़ मुकमल बंदि रहिया, जॾहिं त ट्रांसपोर्ट पिणु बंदि रखी वई। शहर ऐं भरपासे में आम वापे वारनि शयुनि जा दुकान पिणु खुलियल रखिया विया। सिंध जे ॿियनि शहरनि जीअं जामशोरे में बि मुकमल तौरु लॉकडाउन रहियो, जॾहिं त आम वापे वारनि शयुनि जा दुकान खुलियल रखिया विया। एसएसपी जामशोरो अहमद शेख ऐं डीएसआर रेंजर्स नफ़री सां गॾु पिणु शहर जो गश्त करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। नवाबशाह में बि कारोबारी मर्कज़ बंदि रहिया, जंहिं सबबि अवाम घरनि ताईं महदूद रहियो, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स जे एहलकारनि गश्त कयो। कंडियारे में लॉकडाउन सबबि समूरा कारोबारी मर्कज़ ऐं बाज़ारूं बंदि रखिया विया, जॾहिं त खीर, सब्ज़ी ऐं ॿियनि आम वापे वारनि शयुनि जा दुकान खुलियल रखिया विया। ओॾां पुलिस तरफ़ां अवाम में आगाही लाइ ऐलान पिणु कराया विया। लालू नाइक में बि कारोबारी मर्कज़ बंदि रहण सबबि अवाम घरनि ताईं महदूद रहियो, जंहिं करे रोड रस्ता वीरान थी विया। पुलिस पारां बहिराड़ी जे अवाम खे शहर अंदरि दाख़िल थियण खां पिणु रोकियो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस ऐं रेंजर्स गश्त करे शहरनि खे घरनि में रहण ऐं एहतियाती उपाउ वठण जी हिदायत पिणु कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk